से वडेरा वात फाड़े ईंदा वोटन लाइ वरी 4 सालूं चट कयूं जिन चेर मीनन हित चरी से वडेरा वात फाड़े ईंदा वोटन लाइ वरी के टिपी टाउन में पहुता याद के यूसी कई तल के जी कई तबाही जिन हिते हथ सां हुई क्योतनी ज़ीरो ज़िले के रात ॾींहुं आहिनि रही कुल विया कुर्टे काबाड़ी कान छॾियूं दर दरी से वडेरा वात फाड़े ईंदा वोटन लाइ वरी 4 सालूं चट कयूं जिन चेर मीनन हित चरी अज बधी पटका अची पोलिंग ते पहुता पटेल पर हयों पादर जिनी के से हिमायत कन पिया हेल था ॾेखारिन कंहिंखे ॾोकड़ के विया जल्दी में जेल केस कूड़े में विया हित ॻोठ वारा कई गरी से वडेरा वात फाड़े ईंदा वोटन लाइ वरी 4 सालूं चट कयूं जिन चेर मीनन हित चरी मुफ़्त में माण्हुनि जे लाइ जे मथां मोटर मिलिया तेल जो तोलो न तिन में से न हिकिड़ो ॾींहुं हलिया तिन दरंदन जे दरनि ते राज सारा पे रुलिया ॿोॾ में ॿीणूं वरी ॿारन तिनी ते वियो ॿरी से वडेरा वात फाड़े ईंदा वोटन लाइ वरी 4 सालूं चट कयूं जिन चेर मीनन हित चरी बब्बा अञा तिन जान भरिया भींग क्यों सारी बजेट व्या खाई गोहर घणा हित केत गटरनि जा बगेट जे ॾिना सरकार सोलर ऐं ॿियो सामान सेठ सभु छॾिया विकिणी वज़ीरनि कान ज़ाहिर क्यों ज़री से वडेरा वात फाड़े ईंदा वोटन लाइ वरी